दोस्तों तव्हां ईअं ज़रूरु सोचियो हूंदो सोढल इहा अड़ी फ़ैसिले में छो कई त असां जेको आहे गुलपरी जे संग जे बदिले उन्हनि जी भेण वठंदासीं ककर जी भेण। इहा सोढल जी गेम सोढल जे घाटे में पइजी वई। जी हाँ दोस्तो, सोढल इहो सोचियो त गुलपरी सां मां शादी कंदुसि ऐं फ़ैसिले में इहा ॻाल्हि तॾहिं कयईं त मां चवंदुमि ककर जी भेण हुनजे बदले में ॾिनी वञे त ककर न कंदो ऐं गुलपरी खे तलाक ॾेई छॾींदो, चवंदो मां पंहिंजी भेण न ॾींदुसि, प्यारी भेण कंदो। लेकिन ककर ईअं न कयो, ककर गेम जे मथां गेम खेॾे वियो। ककर जो ठीकु आहे, मां पंहिंजी भेण ई ॾींदुसि। तव्हां अगरि इन ज़िद कई आहे त मूंखे तव्हांखे पंहिंजी भेण खपे त उहा ई बदिले में मां ॾींदुसि, लेकिन मां पंहिंजी घरवारी खे न छॾींदुसि। हिते सोढल जा पेरनि मां ज़मीन निकिरी वई। ककर त गुलपरी खे वठी वञे थो, गुलपरी त मुंहिंजे नसीब में हुई, उहा बि वई ऐं पोइ पछताईंदो इहो शुरूआति मूं कई हुई। जे मां पहिरियों ककर खे न परणाए ॾियां त अॼु हीउ ॾींहुं न ॾिसणो पवे हा। ऐं मुराद बि इहो गेम खेॾियो, सोढल वारी ज़बान ते बीठो त बाबा मतां ककर फिरी वञे, चवे मां पंहिंजी भेण छो ॾियां, पर ककर ईअं न कयो। मुराद बि फासी वियो, मंसूर ख़ान बि इन ॻाल्हि में फासी वियो। ककर पंहिंजी भेण जे लाइ हा करे छॾी। ककर इन गेम खेॾियो दोस्तो, ककर खे ख़बर आहे मुंहिंजी भेण अॻे मां इन सां मोहबत प्यारु मतिलबु इन खे लाड कंदो हुअमि पंहिंजी भेण खे, तॾहिं घर जे अंदरि हुई। जॾहिं हुन मुंहिंजी इज़त विञाई आहे, हाणे उनखे दुश्मन जे हवाले उछलाईंदुसि, भली इन खे बि ख़बर पवे दुश्मन जे दर ते विञे। ऐं मंसूर ख़ान खे बि ख़बर पवे, मंसूर ख़ान मतां रिश्तो खणी अचे बाद में इन छोकिरी जे लाइ। इन खां बहितर आहे दुश्मन खे ई ॾेई छॾे, जीअं मंसूर ख़ान इहे दुश्मन प्यारण में पिया विढ़नि ऐं इन्हनि खे ख़बर पवे। हिते गेम खेॾियो ककर ऐं रहज़न बि चवंदो तूं सही कयो आहे, ॾिठो वेंदो जेको कोई थियो ॾिठो वेंदो। होॾो शाहनवाज़ ख़ान वॾो ख़ुशि थींदो त मंसूर ख़ान वियो।